असीं टेल आबादकार वेलफेयर एसोसिएशन नारा कैनाल जा एग्जीक्यूटिव जा मेंबर आहियूं। सभई दोस्त ॿिया बि असांजा जेको साथी वेठा आहिनि। असल ॻाल्हि इहो त असां जेको आहे सो टेल आबादकार वेलफेयर एसोसिएशन नारा कैनाल टेल रीजन जी जो नुमाइंदा जमात आहे। ही तंज़ीम असांजी जेको आहे सो उनजो सबबु इहो त टेल रीजन में पाणी जी हमेशह शार्टेज रहे थी, त उन करे ही जदोजहद कनि था त सर्वाइवल जी जंग विढ़नि पिया। हाणे ॻाल्हि इहो त हिन दफ़े त असां जेको सो टियों पोएं जेको सो असांजो ख़रीफ़ जो फसल हुयो उहो त बारिशनि तबाह करे छॾियो। उन खां पोइ रबी असांजो जेको सो उहो पाणी न हुअण जे करे ख़तमु थी वियो। हाणे टियों फसल जेको सो असांजो तबाह थिए पिया, असीं उहो पोखी न पिया करे सघूं। उनजो सबबु इहो त असां वटि पाणी कोन्हे। पाणी असां वटि कोन्हे, पाणी दरिया में जाम आहे। पाणी जेको सो नारा कैनाल में जेको हिन वक़्तु असां कॾहिं ॿुधो ई कोन हो तो 15,500 क्यूसिक पानी जेको हिन वक़्तु नारा कैनाल में मौजूद है। ऐं उन पानी जे हुअण जे बावजूद टेल रीजन में अञा अहिड़ियूं शाखूं आहिनि जिते माण्हुनि जा तलाउ ख़ाली आहिनि, जिते माण्हुनि जी बनी पोखे कोन सघिया आहिनि। ऐं पाणी जेको सो महीने 21 ते हलायो वञे पियो, जॾहिं त जेको डिज़ाइन डिस्चार्ज जेको आहे नारा कैनाल जी 13,600 क्यूसिक आहे। ऐं 2,000 क्यूसिक मथे खणी बि जेको आहे सो उहो असांखे जेको सो 21 ऐं महीने ते पाणी ॾियनि पिया। ही इंतहाई ज़्यादती आहे। ऐं इन में जेको सो वॾे पैमाने ते जेको मिसमैनेजमेंट जेको इन्वॉल्व आहे। ऐं असीं जेको सो इन करे जेको सो उन असां फ़ैसिलो कयो आहे। लास्ट तक़रीबन 6-7 हफ़्ता असां मीटिंगूं कयूं। हर हफ़्ते असांजी डायरेक्टर नारा कैनाल सां मीटिंग थी। हुन मथे हफ़्ते लाइ चयो सिंध इरिगेशन सेक्रेटरी जेको सो अनाउंस कयो त हाणे जेको पाणी बहितर थी वियो। जॾहिं पाणी जेको आहे सो 11,000 क्यूसेक थियो त हुन चयो त हाणे असीं पाणी जेको सो 15 हलाईंदासीं, माना वारो बंदि कंदासीं, वारो हलाईंदासीं। पर उन ॻाल्हि खे बि अॼु जेको सो तक़रीबन 21 ॾींहं थी विया आहिनि। अञा जेको सो शाखूं 21 ते हलनि पियूं, किथे किथे महीने ते बि थियो वञे, 28 ॾींहं थी था वञनि। इहो जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिपार्टमेंट जी नाअहली आहे। ऐं उहो जेको सो उन्हनि जे स्टाफ जी नाअहली आहे। बल्कि आउं चवंदुसि उहे इन कम में मुलवस आहिनि। उहे मुलवस असीं इल्ज़ाम इहे कोन था हणूं त जॾहिं 15,500 क्यूसेक पाणी आहे त पोइ टेल ते पाणी छो नथो पवे। असां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे सदर साहब मीर साहब तव्हां सॼी हक़ीक़त करे छॾी। मुसलसल काफ़ी तक़रीबन महीने खां असांजी मीटिंगूं इरिगेशन सां, साईं वारे DC सां, एरिया वाटर बोर्ड सां सभु हलंदियूं रहनि पियूं। पर पाणी जी सूरत हाल इहो जो पाणी जॾहिं 4,000 हुयो त सूरत हाल वधीक बहितर पई। टेल में 15,000 थियो, उन खां पोइ ते बि वञे चोरी करप्शन सॼो सिस्टम जे थ्रू आहे। पाणी न पियो हले। हिननि खां सिंध गवर्नमेंट फेल थी चुकी आहे। हिते नुमाइंदा फेल थी चुका आहिनि। हिते जे नुमाइंदनि में, हिते जे ऑफिसरनि में का जुरत कोन्हे जो पब्लिक जे साम्हूं अची सघनि, पब्लिक सां ॻाल्हि करे सघनि, पब्लिक खे कुझु ॿुधाए सघनि। सो असां वटि साईं वारा जेके असां सां गॾु तंज़ीम आहिनि, तक़रीबन हिते पीपल्स पार्टी जा घणा वोटर आहिनि, सपोर्टर आहिनि, वर्कर आहिनि, यूनियन लेवल ते उन सपोर्ट कंदा। पर उहे सभु जेके ॻाल्हियूं कनि पिया, तव्हां ॿुधो, इहो ऑफिसर जो ॾोह न आहे, ऑफिसर खे लॻाइण वारो ॾोह आहे। तो चूंडे ऑफिसर सिस्टम जे थ्रू लॻंदा, पाणी नथो हले। इन लाइ सॼी संगत, सॼी कमेटी, असांजी टेल आबादकार एसोसिएशन जेको फ़ैसिलो कयो आहे, असां बि हुन में बाउंड आहियूं। इंशाअल्लाह भरपूर नमूने 3 तारीख़ ते एहतजाज कंदासीं। हमारे अहदेदारों ने आपसे तफसीली बात भी की है। और मैं तो इरिगेशन डिपार्टमेंट के लिए यही बोलूँगा, इस इंतज़ामिया के लिए, कि नारे कैनाल पे इन्ना नुल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन, इन्होंने सिस्टम ख़त्म कर दिया है। 20 साल में जो ये गेज चल रहा है 15,500, ये 20 साल में नहीं चला है जितना इनके पास आज गेज है। और इस गेज पे मैं मिठड़ाऊ का जमींदार हूं। सिंदड़ी पे ओवरटॉप हो रहा है, सिंदड़ी पे ब्रिज पड़ने की खतरा है। सिंदड़ी से 20 किलोमीटर पर बरेजी मोरी है। बरेजी मोरी पे 1 फुट गेज गिरा हुआ है। 20 किलोमीटर में 1 फीट पानी बिक रहा है। 25 दिन हो गए, डायरेक्टर नारा कैनाल, उसकी इंजीनियर, DC, कमिश्नर साहब नहीं ढूंढ पा रहे हैं कि पानी कहां जा रहा है। ये कहां की इंजीनियरिंग है, ये कहां के इंजीनियर है जिनको आप लोगों ने इधर तैनात किया हुआ है। 2 सब डिवीजन ने हमारी नीचे टेल की, 1 समारोह। नौकोट सब डिवीजन में 21 दिन के ऊपर हमारी शेर शाख खोली इन्होंने 21 दिन के बाद। आज 21 दिन के बाद रण शाख खुली है, टेल नहीं कर रही है। कुंडरी सब डिवीजन में 15 दिन के ऊपर 2 शाखें खुलनी थी, न्यू माइनर और अपना हमारी
एक और नीचे की शाख है, दोनों शाखें 21 पे चली गई हैं। रामौर डिस्ट्रिक्ट हमारी, रामौर वो खुलनी थी, नहीं खुली है। दोनों सब डिवीजन ने इन्होंने 21 पे चलाई है। 15,500 का गेज है, और कुंडरी और हमारा जो सिंदड़ी गेट है वो 13-3 है, उससे ऊपर वहां पानी नहीं उठा सकता है। तो ये मुकम्मल तरीके से फेल हो चुके हैं। इन्होंने निजाम को खत्म कर दिया है। निजाम का डेवल्यूशन ये है कि हम इनसे बार बार कह रहे हैं कि भाई रेक्टिफिकेशन करो, रेक्टिफिकेशन करो, रेक्टिफिकेशन करो। जब तक आप लोग अपनी चोरी को नहीं रोकोगे, पूरा सिंधु दरिया भी आप लेकर आओगे, आपका पानी टेलू तक नहीं पहुंचेगा भाई। जमड़ाऊ में इनकी शाख खुली है, पुरान, ये 21 दिन के बाद खुली है। हमारा नीचे का सिस्टम है वेस्ट पे, वो भी 21 दिन पे चल रहा है। अब जो मर के 15 पे आया तो टेलू में पानी नहीं है। हर जगह धरने चल रहे हैं। आज भी हमारे पास कुंडरी में धरना है, आज भी हमारे पास ऊपर सिंदड़ी में धरना है। तो भाई जब आप 15,000 के ऊपर अगर आप फेल हो गए हो, आपका निजाम आपसे चला गया है, तो भाई आप ट्वीट करो, आप ट्वीट करो, आप जाओ। कुछ सिंध में अफसरों का कोई फुकदान नहीं है, अल्हम्दुलिल्लाह अच्छे लोग बैठे हैं। तो मैं आपकी तसल्सल से मैं मिनिस्टर साहब को और मैं चीफ मिनिस्टर साहब को और खुसूसन बिलावल भुट्टो साहब को, इनको मैं एडवाइस दूंगा कि साईं इधर मीरपुर खास डिवीजन में 99% तो आपके लोग वोटर हैं। तो आप किसका कत्लेआम कर रहे हो, आप किसको सुखा रहे हो, आप किसके खानदानों को उजाड़ रहे हो। तो ये इलाकों को अगर आप अपने फंडामेंटल राइट भी नहीं दे सकते हो, तो भाई ये लोग हम आपसे क्या तौकात करते हैं। ये जितने भी हम लोग बैठे हैं, मेरे ख्याल में 99% तो पीपल्स पार्टी के ओहदेदार हैं, सरकर्दा ओहदेदार हैं। हमारे पास डिस्ट्रिक्ट के मेंबर भी बैठे हैं हमारे साथ, तो वो भी बेचारे रोडों पे। तो भाई हालात इन्होंने खराब कर दिए। अब उसके पीछे करप्शन तो है ही है, करप्शन तो उसके ऊपर है ही है, लेकिन करप्शन से हटके मैं तो समझ रहा हूं कि बैड गवर्नेंस भी इसका बहुत बड़ा सबब। अगर देखें ना, अगर मिसाल के तौर पे जाम खान को नजर नहीं आ रहा है कि मेरा इंजीनियर डिलीवर नहीं कर रहा है, मेरा डायरेक्टर डिलीवर नहीं कर रहा है, यार एक फोन का खर्चे हैं ये लोग। और पूरे मीरपुर का डिवीजन की आवाम आपसे डिमांड कर रही है कि नायल इंतजामिया को हटाओ। आप उन 3 अफसरों को रख के पूरे 10 लाख लोगों को आपने, उनका रोजगार आपने खराब किया हुआ है। हमारे पास लोग जो मवेशी हैं वो मर रहे हैं, थर में मोर मर रहे हैं। अब इधर हमारे पास 50 वीडियो मैं आपको दूं जिसमें मवेशी खारा पानी पी के मर रहे हैं। तो भाई ना, आप इकोनॉमिकल जोन को तबाह कर रहे हो, आप बायोलॉजिकल जोन को तबाह कर रहे हो, आप हमारी सोसाइटी को तबाह कर रहे हो, आप हमारे बच्चों का फ्यूचर तबाह कर रहे हो। तो आप किसको, आप किसके लिए जंग कर रहे हो? सिर्फ पैसों के लिए? तो भाई पैसे और लोग साथ नहीं चलेंगे, आपको फैसला आप करना पड़ेगा। अब सिंध की आवाम आपसे फैसला लेगी कि भाई एक तरफ पैसा है, एक तरफ सिंध के लोग हैं। तो या को सिंध के लोगों को बचाओ, या ये नोट है फिर जितने दिन आपको चलाएं। अल्लाह की लाठी बेआवाज है, जब वो ऊपर से गिरेगी तो ना नोट रहेगा ना आपका वोट रहेगा इंशाल्लाह। अर्जी हुआ ॾिसो, असां जेके टेल एंडर्स आहियूं, असीं त इन शइ ते आहियूं त असांजा वाटर पहिरीं रेक्टिफाई असांजा वाटर करियो, पोइ तव्हां अॻिते वञो। वॉलेंटियरली चऊं था हिननि खे, ठीकु आहे। हाणे असां वटि पुलिस त तव्हांखे ख़बर आहे त 0 थी चुकी आहे, असां वटि पुलिस आहे कोन। पहिरीं ॻाल्हि त FIR थिए कोन थी, थिए थी त उन में केस ई अहिड़ो थो ठाहे जो जज पहिरें। हाणे रेंजर्स में ॾिसो न, उम्मीद असांखे अलाम आहे। रेंजर्स हिकिड़ो अहिड़ो असीं सम्झूं था इदारो आहे जेको अटे में लूण थी सघे थो। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पुलिस वारे खे वाटर ते अचण कोन था, रेंजर्स जो सिपाही जेकॾहिं अची बीह थो रहे त उन्हनि सही ॻाल्हि कई। असांजी कमेटी हूंदी, रेंजर असां हुन सां गॾु हूंदासीं, इहो मुतालबो आहे। हिन जे चवण ते लॻंदा पैसा कोन ईंदा, उन वटि वेंदा रेंजर। असांजी कमेटी गॾु हूंदी। अच्छा, उहे कमेटियूं जेके आहिनि उहे हींअर असां जेको तव्हां चओ था न एहतिजाज ख़तमु, एहतिजाज ईअं ख़तमु कोन थियो। असांजूं 7 एजेंडा लिखियो, असांखे ॿुधाए छॾींदा मीडिया में। पहिरीं एजेंडा ते असांजी इहा कयूं त बाबा रेंजर्स ताइनात था करियूं, नंबर 1। ॿी एजेंडा असां जेका असांखे हिन मिनट्स में लिखी ॾिनो आहे, कमिश्नर जे मिनट्स में असां हिकिड़ी एग्रीमेंट लिखाए उनखां सही करे कमिश्नर खां, ईअं कोन थिया आहियूं एहतिजाज ख़तमु कयो आहे। अच्छा, उनमें उन ॿी ॻाल्हि लिखी आहे त जेकॾहिं कंहिं सब डिवीज़न में कंहिंजो वाटर टुटल हुजे थो, ज़मीनदार ते FIR थींदी, पर जेकॾहिं उन में को एरीगेशन जो अमलो मुलवस आहे त असां चओ उन ते बि थिए, जेका हिननि माने क़बूल कई आहे। हींअर हिननि जे एग्रीमेंट तहत असां कोर्ट में वञूं त SDO ते बि एप्लीकेशन थी सघे थी, इहो हिननि मञियो आहे। टियों हिननि इहो मञियो आहे त हफ़्ते जी रोटेशन असीं हिनखे इंश्योर कंदासीं ऐं टेलनि ताईं पाणी पहुचाईंदासीं। चौथों हिननि इहो ठहियो त सब डिवीज़न लेवल ते, जीअं मीर साहब ॻाल्हि पियो करे, कमेटियूं ठहियूं आहिनि असांजूं, जेके अॻे बि ठहियल हुयूं, सस्पेंड थी वियूं, वरी बहाल थियूं आहिनि। त उहो सब डिवीज़न ते कमेटियूं ईंदियूं, जंहिंमें
DSP AC मुख्तियारकार ऐं SDO प्लस टेल आबादगार गॾु हूंदा जेके कमेटी मंझि गॾिजी वही वाटरनि जी तस्दीक कंदा ऐं उते एक्शन कराईंदा। जे रेंजर्स अचे थी त असीं उन कमेटियुनि जे थ्रू उनखे मूव कराईंदासीं। असांजो मुतालबा जेको हुन मञियो आहे ईअं असांजा 7-8 मुतालबा हिननि मञिया आहिनि ऐं उन्हनि खे हिननि लिखी ॾिनो आहे। हाणे चलो उन ते अमल नथा कनि इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर असां वटि हिकिड़ो डॉक्यूमेंट्स आहे, असीं सुबुह जो उनखे खणी कोर्ट्स में वञी पंहिंजे राइट्स लाइ फाइट करे सघूं था। एफओ जो सी किरदार त तमामु सुठो आहे, पर उन किरदार ते अमल कनि त सिंध सोन थी पवे, पर उनजो उबतड़ निज़ाम हले पियो। हा, इहो बसि तव्हां सम्झी वञो छा पियो हले। एफओ जो इहो ई सिस्टम आहे। मसलो ही निज़ाम है। एफओ आहे किथे? 20-25 साल में वेठा आहिनि असांजा। सही सही हकीकत इहो आहे त ॻाल्हियूं सिर्फ़ु कोन थियूं। असां वटि मिनट्स आहिनि DC साहब कमिश्नर साहब जा, उन असांखे रिटर्न में ई जेको ॾिनो ऐं असांखे ख़ातिरी कराई त असीं कोशिशि में लॻा पिया आहियूं ऐं असां जेको विदिन अ वीक जेको सो असांखे डिप्लॉयमेंट थी वेंदी आहे, रेंजर थी वेंदी। असांखे हिन पुलिस या हिन इदारे मां उहा कोन उमेद हुई। असां चयो त जेकॾहिं रेंजर्स अचे थी त उन सां तब्दीली अची सघे थी। इन करे ऐं ॿी ॻाल्हि इहो त हाणे असांखे DC ऐं कमिश्नर असां सां कोन इहो राब्ते में ईंदा, छो त असां उन्हनि जो जेको कमिटमेंट हुई उन ते पूरा लथासीं। 27 तारीख़ कल हुई, हुननि खे मीटिंग कढी, हुननि कान कई, कंहिं बि सबब सां थी। हाणे असीं जेको सो आज़ादु आहियूं ऐं पर ॻाल्हि इहो आहे त नेठि थींदो त इहे ॻाल्हियूं थींदियूं हिन लेवल ते या मथे लेवल ते, ऐं कमिटमेंट थींदी, रिटर्न एग्रीमेंट थींदो, उन ते पोइ ईअं थींदो आहे। बाक़ी इहो त असीं एहतिजाज कंदा करियूं था, उनजो इहो आहे त हिननि में उहा शइ न करे सघनि तॾहिं एहतिजाज में वञूं पिया। जो रखो आहे मिसाल जी ॻाल्हि ॾिसो, एहतिजाज जेको रखंदा आहियूं उन विच में वरी इंटरवेंस थींदी आहे। पोइ ज़ाहिर स्टेप असां पहिरीं डायरेक्टर नारा कैनाल जे लेवल ते आयासीं, पोइ MD खे घुरायोसीं, हुन सां ॻाल्हायोसीं। विच में वरी मुमताज़ शाह साहब इंटरफेरेंस कयो त बाबा आऊं मूं ते एतमाद करियो, आऊं कुर्बान शाह जो पुटु आहियां, उन ते बि कयोसीं। चलो उहो वीचारो हुननि खां मायूस थियो। हाणे विच में अच्छा उन विच में वरी DC साहब अची वियो, कमिश्नर साहब अची विया त यार महिरबानी करियो हाणे असीं सभिनी खे खुटाईंदा पिया अचूं। हाणे असां वटि हिन वक़्तु इहे 4 ई फोरम असां वटि खुटल आहिनि, ठीकु आहे, असां वटि खुटल आहिनि। हाणे खुटण खां पोइ सुबुह जो जॾहिं असीं हिते वेंदासूं त ही 4 ईअं कोन चवंदा न बाबा तव्हां असां वटि आयो ई कोन, तव्हीं अचो आहे त असीं सॼो आसमान कराए विझूं आहे। तंहिंजे करे ऐं हू बि जमहूरी तरीक़ो इहो आहे त स्टेप बाय स्टेप, छो जो ही एहतिजाज मिसाल जी ॻाल्हि महांगो शो आहे। सुबुह जो जाम खान शोरो अचे थो, असां सां वेही असांजा मसला हल करे थो, त असीं को मिपो ख़ास जे ख़िलाफ़ थोरी आहियूं, असीं को महांगो शो जे ख़िलाफ़ थोरी आहियूं, असीं को हरू भरू फी सबिलिल्लाह को गवर्नमेंट जे ख़िलाफ़ थोरी आहियूं। असीं मसइले जो हल चाहियूं था। सही, उहो मसइले जो हल असांखे साईं मीर साहब जो कंदार बि हल करे ॾींदो, असांजे अखियुनि ते असांजो साईं आहे। तंहिंजे करे एहतिजाज इहे असीं इन करे अॻिते करियूं पिया त माण्हू इंटरवेंस कंदा ऐं अॻिते असीं इनखे खणी वेंदासीं। असांजो आख़िरी दम ताईं इहो आहे, पाणी टेलनि ते पंधिरियो न हलियो त असीं चीफ मिनिस्टर हाउस ते वञिणो पियो त असीं वेंदासूं ऐं इन खां मथे बि वञिणो पियो वेंदासूं। इन ते को कंप्रोमाइज़ शायदि असां सियासी आहिनि कोन, असांजा वफ़ादार न को सियासत करणी आहे। असांजो पाणी जो मसइलो आहे। असां कमिश्नर हिन वटि इन करे असां वियासीं, ॻाल्हियूं वरी पोइ बि ॻाल्हियूं थींदियूं, केॾो बि असां एहतिजाज करूं वरी ॻाल्हि ईंदी टेबल ते। बहितर आहे जेकॾहिं पहिरीं मसइलो हल थी वञे हुनजे, असां इन करे वियासीं असांजे रूबरू काड़े में वेहण जी ज़रूरत कोन्हे। इन करे हू वेठा, उन्हनि जा वॉइस मैसेज पिया आहिनि, असीं रेंजर्स असां लिखियो आहे, अची वेंदी हफ़्ते जे अंदरि वॉइस मैसेज DC साहब जो असां वटि पियो आहे ऐं कमेटियूं ठाहियूं था, सभु कमु करूं था। हफ़्ते जे अंदरि पाणी तव्हांखे पूरो थी मिलंदो। असांखे शौक़ु कोन्हे हर धरण जो, उहो हफ़्तो पूरो थी वियो आहे, अॼु मोकल आहे। हाणे असां इंतज़ारु कोन्हे, असां बेमयार आहियूं, असां हले इहो बची वियो। आबादकार बोर्ड जेको आहे वॾनि माण्हुनि जो बोर्ड आहे, असीं आहियूं नंढड़ा माण्हू, असां ठाहियो आहे पंहिंजो बोर्ड। असां हुनखे हमेशह इल्तिजा कई आहे, इहो फोरमनि ते विया आहियूं, पर हाणे उन में ॾिसो न उन में हुकूमत जूं दूरियूं ॿियूं घणा इन्वॉल्वमेंट आहिनि ऐं उहे को सियासी जेके आहिनि सो माण्हू बि आहिनि, उनजे ख़िलाफ़ हिते आऊं भई रिमार्क्स ॾियां, उहो हुननि खां पुछो। बाक़ी इहो आहे त असीं उन्हनि खे बि अपील था करियूं, त महिरबानी करियो, हिन ही जेको मौक़ो आहे, सिंध जो नारो वाहिद हींअर 20 साल खां पोइ 15,500 ते आहे ऐं असांजे इलाइक़े में पीअण जो पाणी कोन्हे, त आबादगार बोर्ड खे बि बीहणु खपे, रिसर्च काउंसिल खे बि बीहणु खपे, सार्क खे बि बीहणु खपे, पर मिपो ख़ास डिवीज़न जे MP MN हर ज़मीनदार खे असां सां गॾु बीहणु खपे। जेकर मिपो ख़ास जो डिवीज़न जो हिलाली पुटु आहे त असां सां बीहे, न त वाका करणु मूं वसि ॿुधणु कमु भरो अची वियो। डिस्ट्रीब्यूशन आहे इहा कतई क़बूल कोन्हे। असीं उन लाइ जेको सोचियो त हाणे असीं हिन में सख़्तु एहतिजाज कंदासीं
असांजो 3 जून ते इंशाअल्लाह असीं वॾो जेको सो जुलूस जेको सो ईंदो ऐं उहो जेको सो असां एहतिजाज कंदासीं हिते अची, ऐं उन एहतिजाज करण खां पोइ जेकॾहिं सिलसिलो बहितर नथो थिए त पोइ असीं कैंप क़ाइमु कंदासीं, ऐं कैंप त जेको असांजो कंटिन्यू रहंदो जेसीं ताईं ही हालात नथा सुधरनि या असांखे पाण सही जेको जाइज़ असांजो हक़ आहे हिसे जो पाणी नथो मिले त उहो कैंप क़ाइमु रहंदो। ऐं ईद बि असीं जेको सो पंहिंजे कैंप ते गुज़ारींदासीं, उते कुर्बानी ॾींदासीं, उते ई वेठा हूंदासीं, छो त ही ज़्यादतियूं जेके आहिनि से ॾींहों ॾींहुं वधंदियूं वञनि। अॻे त इहो हूंदो त पाणी घटि आहे त भई पाणी घटि मिलियो, हाणे त पाणी घणो थी वियो आहे, 15,500 क्यूसेक ते बि जेकॾहिं असांखे पाणी नथो मिले त पोइ असीं कंहिंखां छा कंदासीं? पोइ हाणे जेको पूरो दरिया त असांखे मिलण खां रहियो, ऐं असां इन में सबबु इहो आहे इहे जेको आहे वॾे पैमाने ते हिननि जी नाअहली, हुन खां वधीक करप्शन मुलवस आहे। इन जो जेको आहे पंहिंजा मक़सद आहिनि ऐं उन करे जेको सो असांखे पाणी नथो मिले, ऐं असीं उन जे ख़िलाफ़ उनजी सख़्त मुज़म्मत करियूं था ऐं एहतिजाज जो सॾु ॾेई छॾियो असां, ऐं जेको वॾे पैमाने ते एहतिजाज कंदासीं। भाई बात यह है कि देखो ना, मैंगो शो में ये तो तंजीमों का इशू ही नहीं है, हम तो सब तंजीमों के पास जाएंगे, लेकिन ये तो यहाँ के लोकल आदमियों का। अच्छा, मैंगो शो मीरपुर खास का है ना, तो मीरपुर खास के जमींदारों ने तो आपकी मीडिया पे कितने जमींदारों ने कहा कि हम स्टॉल ही नहीं लगाएंगे, वो किधर के जमींदार हैं? अच्छा, कौन सा बाग है मुझे एक का नाम बताएं जहां इन्होंने पानी दिया है? मैं खुद, मेरे पास मैंगो है 25 एकड़, मैं भी जमींदार हूं मैंगो का। मेरे पास तो यार व्यापारी छोड़ के भाग गया है, उसको बड़ी मुश्किल से मैंने पैसे पकड़े, मेरे साथ में मैंगो शो वाले बैठे हैं। सबसे बड़ा गिरोह काछलो साहब है, काछलो बादशाह कहलाता है मैंगो का, उसने बाइकाट, वही भाग गया। तो उसने भी कहा कि हम इस हालत में नहीं हम शामिल हो सकते। मुतालबा 2 हैं शायद हमारे, एक तो ये है कि ये नाइल इंतजामिया जो इरिगेशन की है इसको हटाओ, कोई अच्छे लोग लाओ, और दूसरा ये कि रेंजर्स को आप डिप्यूट करें। ये कि पुलिस का नहीं काम, ये वडेरा पुलिस की सुनता ही नहीं है, तो ये जो कम से कम ये मसले अगर हमारे ये हल हो जाए तो बेहतरी आएगी, निज़ाम बेहतर। मैंगो में हम बाइकाट करेंगे, देखो ना, हम बाइकाट भी करेंगे, उस दिन हम एहतजाज भी करेंगे। बाकी फेस्टिवल हमारा नहीं है ना, ये हमारा इशू है, लेकिन हम नहीं चाहते कि इन हालात में ये नाच गाने और फेस्टिवल हो, जब हम सूख रहे हैं, हमारे बच्चे जो हैं वो पानी की बूंद बूंद को तरस रहे हैं पानी होते हुए, तो इसके लिए हम एहतियाज भी करेंगे, जो हमारे बस में बाइकाट भी करेंगे, और अच्छे अच्छे ग्रोवर ने बाइकाट किया है इसका। और हम अपील भी करते हैं आपके तसल्सल से सब जमींदारों को कि भाई अगर हम पानी पे अगर लड़ रहे हैं तो पानी तो सब पीते हैं भाई, शहर वाले भी पीते हैं, भराड़ी वाले भी पीते हैं, मुंड वाले भी पीते हैं, टेल के ऊपर पानी होगा, मुंड से आएगा ना। तो मैं ये आपके तसल्सल से बोलूंगा कि हमारे साथ दें, और ये जो मैंगो शो वगैरह हैं, ये जितनी इनके ऊपर आप लोग मेहनत कर रहे हो उतनी मेहनत पानी के ऊपर करो, तो मीरपुर खास बच जाएगा, बाग भी बच जाएंगे। बाग ही नहीं रहेंगे, मीरपुर खास नहीं रहेगा तो मैंगो शो लगाएगा कौन?